दुनिया सारी फना आ कंहिंखे न का बका आ तुंहिंजी नज़र त साईं संसार ते सदा आ दाइम मुदाम तूं आ क़ाइम क़दीम तूं आ। ही हो ज़ाहिद हुसैन मैसर। उन खां पोइ नसरुल्लाह खमड़ो खे स्टेज ते दावत ॾींदुसि त हू अची नाते मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करे। नसरुल्लाह खमड़ो कीनने सां प्यार कयो सोम जो नबी सोम जो नबी जंहिं मिसकीननि सां प्यार कयो सोम जो नबी सोम जो नबी जंहिं खे पंहिंजो यार कयो मज़लूमनि खे बेदार कयो जंहिं खे पंहिंजो यार कयो मज़लूमनि खे बेदार सां प्यार कयो सोम जो नबी सोम जो नबी जंहिंजा आशिक़ थिया इंसान घणा जंहिंजे क़दमनि तां क़ुर्बान घणा जंहिंजे दरजा गदा सुल्तान घणा मुंहिंजे आका जा एहसान घणा जंहिं प्यार जो बेड़ो पार कयो सोम जो नबी सोम जो नबी जंहिं मिसकीननि सां प्यार कयो सोम जो नबी सोम जो नबी जंहिं पैगाम ॾिनो तोई दजमय जो जाम ॾिनो नवे इंसान खे आराम ॾिनो जंहिं सुर्की असां शार कयो सोम जो नबी सोम जो नबी जंहिं मिसकीननि सां प्यार कयो गूंगन खे कयो जंहिं अहले ज़बान लुत्फ़ करम न जो ई चवां पेनार संदसि थियो शाह ज़मां जंहिं प्यार जो बेड़ो पार कयो सोम जो नबी सोम जो नबी जंहिं मिसकीननि सां प्यार कयो सोम जो नबी सोम जो नबी जज़ाकल्लाह। हाणे उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ मैसा साहब जन खे गुज़ारिश करियां थो त डिस्ट्रिक्ट एजुकेशन सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट एजुकेशन सेकेंडरी एजुकेशन गुलाम हैदर खोखर साहब जन खे अजरक पेश कनि। मां मोहतरम उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ मैसर साहब फर्स्ट असिस्टेंट हाई स्कूल मैसर वॾा खे दरख़्वास्त कंदुसि त हू आयल महिमाननि खे आजाणो पेश करे। उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ मरतब जनाब गुलाम हैदर खोखर साहब डिस्ट्रिक्ट एजुकेशन बॉयज़ सेकेंडरी खैरपुर, जनाब मोहम्मद याकूब लाखा साहब डिस्ट्रिक्ट एजुकेशन बॉयज़ प्राइमरी खैरपुर ऐं मीर मजलिस काबिल एहतराम उस्ताद अमानल्ला साहब मुअज़्ज़िज़ हाज़रीन मेहमान अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा असांजे अॼोकी तक़रीब जो इनकाद मोहतरम साईं उस्ताद अमानल्ला साहबनि जंहिंजे रिटायरमेंट जे एज़ाज़ में आहे। जन साहिबान पंहिंजूं क़ीमतियूं अखियूं घणियूं सीराए हिन तक़रीब में शिरकत कई आहे ऐं पंहिंजे स्टाफ तरफ़ां हुननि जो दिली शुक्रिया बिजा आणियां थो। बकौल शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह थोराई थोरा मूं ते मारू अड़नि जा भलायूं ऐं भेरा ॻणी केतिरा। आख़िर में आयल महिमान जो तमामु थोराइतो आहियां। अस्सलाम वालेकुम।
जी उस्ताद मोहम्मद सिद्दीक मैसर। अल्लाह अचन उहे जिन आए मन सरो थे करियां रूह रिहान वेही साचिन विच में। साईं जन खां बाद असांजे हिन तक़रीब जी शुरूआत पिंडाल में आयल शागिर्दनि, असाज़ा कराम, महिमान साहिबान जे तक़रीरुनि ऐं तासरा सां थिए थी। खुशबू रहे गुल संदी हू कुंबाए जी भल वञे, नेकी रहे इंसान संदी दुनिया छॾे हू भल वञे। हाणे मां जंहिं शख़्स खे दावत ॾींदुसि तंहिंजे ई सख़्त काविशुनि सां हिन महफ़िल खे सिंगारण में हथ आहे हिन स्कूल जो सीनियर उस्ताद मोहम्मद रबडिनो मैसर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम। जनाब खोखर साहब जन, जनाब उस्ताद मोहम्मद याकूब साहब जन ऐं ॿिया मुअज़्ज़िज़ आयल महिमाननि जी महिरबानी जो असांजे हिन तक़रीब में शिरकत फरमाई आहे। अॼु जी हीअ तक़रीब हिकु मिलियल जुलियल कैफ़ियतुनि ते मदार रखे थी। हिकु तरफ़ असांजो रूहे रवां ऐं हिन कारवां जो नाख़ुदा अॼु असांखां जुदा थी रहियो आहे। संदसि कयल ख़िदमतूं मां त छा पर पूरो ई इलाइक़ो कॾहिं बि विसारे न सघंदो ऐं संदसि शख़्सियत हिकु आला इख़लाक़, पुरवकार ऐं दीनी इल्म जे सलाहियतुनि सां भरपूर हमेशह निमाया रही आहे। ॿिए तरफ़ आउं इहो चवंदुसि त अॼु साईं जन सरकारी उहिदो छॾे अवाम में वञी आज़ादीअ जो साहु खणंदा ऐं हू आज़ादीअ सां जेका जफ़ाकशी कंदा उहा हमेशह लाइ वधीक हूंदी। जूं न आहिनि पर उहे हमेशह वधंदियूं रहंदियूं ऐं हिन इदारनि ताईं महदूद न आहिनि पर हू हमेशह लाइ हलंदियूं रहंदियूं। हिन इलाइक़े जी ख़िदमत जो संदसि शौक़ु अञा आहे पर अफ़सोस सां चवणो थो पवे जो हिते पाबंदियुनि हुजण जे करे, गवर्नमेंट मुलाज़िम जे हुजण जे करे संदसि सलाहियतूं उजागर न थियूं आहिनि ऐं हिन खां पोइ तव्हां ॾिसंदव त हू हिकु नए मैदान ते पंहिंजा पेर जमाईंदो ऐं इंशा अल्लाह ताला असांजूं वधीक ख़िदमतूं कंदो। इन खां पोइ हीउ शेर चवंदुसि शाह अब्दुल लतीफ़ भेटाए जो महेश्वर जे मुंद जी हंधे मागे हूल, लौंगनि जहिड़ा सुपरी फोटनि जहिड़ी भूल। इन खां पोइ आउं पंहिंजी निशस्त वठंदुमि। ही हा उस्ताद रबडिनो मैसर साहब जन। उथी विया ओठार खणी साथ सवेल जो, उथी विया ओठार खणी साथ सवेल जो, हाणे आयल आया डोण मुंगार, ॿिया बि होत हज़ार पर मुंहिंजो पेज पुनूं असीं। मुअज़्ज़ज़ सामईन, हाणे मां शागिर्द बशीर अहमद शर खे दावत ॾींदुसि त उहो अची मिठी मदा पेश करे। बशीर अहमद शर। मोहम्मद मुस्तफा वसीलो बे वसीलन जो, हबीबे किबीर आए, खुदा नाज़िल कयो कुर्बान मथस आमा रमज़ान में, खुदा नाज़िल कयो कुर्बान मथस आमा रमज़ान में, थियो महबूब मदनीअ जो, थियो महबूब मदनीअ जो, सनागर खुदा खुदाए, वसीलो बे वसीलन जो, हबीबे किबीर आए, खुदा अता कयो तो ई दुए इस्लाम जो रस्तो, खुदा अता कयो
इस्लाम जो रस्तो अगर राज़ी नबी आए अगर राज़ी नबी आए त बस राज़ी खुदा आए ॾिनी ताईद कुर्बान ऐं इस्लाम जो रस्तो ॾिनी ताईद कुर्बान ऐं इस्लाम जो रस्तो असां जोरन मार बरो असां जोरन मार बरो रसूल किबीर आए पढ़ो सलवात जो जाओ मोहम्मद मुस्तफा अता ताए नबी जी तैं खुदा जी पाण खुद कया अगर राज़ी नबी आए अगर राज़ी नबी आए त बस राज़ी खुदा आए वसीलो बे वसीलन जो हबीबे किबीर आए खुदा सां गॾु नबीअ जो तारो ऐं सिमू रहियो रोशन खुदा सां गॾु नबीअ जो इस्म ऐं अतर रहियो रोशन भली को दिल में छा समझे भली को दिल में छा समझे उन लाइ सज़ा आहे वसीलो बे वसीलन जो हबीबे किबीर आहे ज़बा खे कहिड़ी ताक़त करे तारीफ़ मुरसल जी ज़बा खे कहिड़ी ताक़त करे तारीफ़ मुरसल जी सदा सलवात सैयद ते सदा सलवात सैयद ते मथस राज़ी खुदा आहे पढ़ो सलवात जो जाओ मोहम्मद मुस्तफा वसीलो बे वसीलन जो हबीबे किबीर आए हियो शागिर्द बशीर अहमद शर जंहिं दिलसोज़ मदा पेश कई फरमान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे खैरुन नास मयन फौनास यानी तव्हां माण्हुनि मां बहितरीन उहो ई आहे जेको ॿियनि माण्हुनि लाइ नफ़े बख़्श साबित थिए हाणे आउं मोहतरम जनाब अब्दुर्रहमान मैसर साहिब जन खे गुज़ारिश कंदुसि त अची पंहिंजा तासरात बयानु कनि उस्ताद मिस्टर अब्दुर्रहमान मैसर पाड़ू पातार में भांर भिरे आकाश ॿिन्ही संदी ॻाल्हि हड़ी राज़ ककई रास तंहिं सूर्य खे शाबास जंहिं महबती मेड़िया असांजो मान वारो साईं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खोखर साहिब असांजो साईं मोहम्मद कासिम साहिब डिस्ट्रिक्ट एजुकेशन प्राइमरी साईं लाखो साहिब साईं मोहतरम अजीजुल्ला साहिब साईं खोरखानी साहिब ऐं मुंहिंजो उस्ताद मोहसन उस्ताद अमानुल्लाह साहिब मुअज़्ज़िज़ उस्ताद साहिबान शागिर्द साहिबो प्यारो दोस्तो अस्सलाम वालेकुम मूंखे हिते ॿिनि चइनि लफ़्ज़नि चवण जे लाइ सॼो वियो आहे ऐं तयारु कोन आहियां माण्हू तयारु थी पोइ अचे कुझु न कुझु ॻाल्हाए सघंदो आहे ऐं ओचितो हिते पहुतुसि तूं तव्हांखे ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाइणा आहिनि असां पंहिंजे रंग में सुघड़ाइप जे लड़ सां गॾियल आहियूं सुघड़ जेको आहे सो लफ़्ज़नि खे मोतियुनि जे माल में मड़ींदो आहे उहे
तमाम उहे लफ़्ज़ जेके 200 वरियनि खां अॻु में हू पंहिंजे रंग में हलाईंदा आया आहिनि। अॼु ही जेका तक़रीब आहे सा मुंहिंजे उस्ताद जे अलविदाईअ जी आहे। तव्हां सम्झो त हिकिड़े इदारे खां अहिड़ी शख़्सियत जी जुदाई थी थिए जो इहो ख़ाल भरजणु मुश्किल आहे, पर उस्ताद जो ख़ाल कीअं कोन पवंदो त उस्ताद जी जेका उहा क़ाबिलियत ऐं उस्ताद जी जेका मुहबत आहे सा उहा दिलनि ते राज कंदी। अवां सभु साईं हिते आया आहियो ऐं उन्हीअ जे लाइ अवां जी आज्ञा करियां। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त मूंखे चयाऊं ईअं त आए यार भली करे उठा तड़ अणोठ तां मुदाइता मींह मूं तन थियो तीअं जीअं पहरीअ वस पट सुहे। पर भली आयो भला पिरी अव्हां जी भलाई भायां कुर्ब असां ते किरोड़े से ॻाए पियो ॻायां थकलनि ते थोरा कयव से लाहे न लाहियां हे सिर घोर घुमायां अॼु थियूं ईदा अब्दुरहमान चए। भली आए भला पिरी मुंहिंजा मोहब मिठा वयड़ा सूर वरहन जा जे कुलई हम कठा अॼु साईं सबब सुठा थिया वहां आए अब्दुरहमान चए। मुंहिंजा साईं इदारा हलंदा रहंदा, तालीम खाते में कई अहिड़ियूं शख़्सियतूं पैदा थींदियूं रहंदियूं, पर उस्ताद अमानुल्लाह जहिड़ी शख़्सियत ऐं उनजो कुर्ब उन जी मुहबत असांजे दिलि तां त कान विसरंदी। ऐं त ईअं चवंदुसि त उस्ताद जेको आहे सो हिन पूरे ज़िले में इंतिज़ामी लिहाज़ खां या पढ़ाइण जे लिहाज़ खां मिलणु मुश्किल आहे। उन सां गॾु अल्लाह जो जहान मोतिन सां माल आहे, ख़ाल कोन पवंदा। कई मुड़ुस उभरंदा जेके इहे जायूं बि संभालींदा, पर इन ॻाल्हि में कुझु टाइम लॻंदो। कंहिं वीचारे चयो आहे त महबती मेड़े ॻोठ ॿधजे हे कड़ो तनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह। अस्सलाम वालेकुम। कौर पाड़ू पातार में भौर भरे आकाश बिनी संदी गालड़ी राज कांजी रास ते इश्क के शाबाश जे मोहब्बती मेड़िया ही हो मोहतरम अब्दुरहमान मैसर। दोस्तों हाणे अचे थो शागिर्द अब्दुल्ला अशर जेको तक़रीर पेश कंदो। अब्दुल्ला अशर। रसूल करीम वमाबाद माण्हू सब न सुणा पखी सब न हंज कंहिं कंहिं माण्हू मंझे अचे बुए बहार जी। जनाब सदर मजलिस मोअज़्ज़िज़ हेडमास्टर साहब उस्ताद इकराम ऐं पेंडाल में आयल मेहमान ऐं मुंहिंजा हमसफ़र साथियो अस्सलाम वालेकुम। जीअं त असां सभिनी गॾु थियण जो उहो मक़सदु आहे त असांजो अज़ीज़ रहनुमा दिल अज़ीज़ मनमोहींदड़ फर्श खां अर्श ताईं पहुचाईंदड़ मोहतरम उस्ताद जनाब अमान मैसर साहब जुदाईअ जो हथु ॾेखारे रहियो आहे। ही उस्ताद हिकु वॾो बासलाहियत मुहसन शफीक मुफ़क्किर फिलासफर आलिम दीन ऐं ख़त्तात पिणु हो। मोहतरम उस्ताद तालीम जे मैदान में हिकु वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। मोहतरम उस्ताद तालीम लाइ वॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मोहतरम उस्ताद कलाम पाक खे ख़ुशख़तीअ में लिखियो आहे। हिन दौर में अहिड़ा उस्ताद तमामु घटि मिलंदा
जन जान पहचानिया सां कम कयो हुजे उहा असांजी बदकिस्मती आहे जो असां खां अज़ीज़ रहनुमा दिल अज़ीज़ मनमोहींदड़ फर्श खां अर्श ताईं पहुचाईंदड़ जल्द जुदा थियो पियो वञे। जेकॾहिं असांजे वस में हुजे हा मोहतरम उस्ताद खे कॾहिं बि रिटायरमेंट थियण न ॾियूं हा ऐं सॼी हयाती तालीम ॾींदे गुज़ारे हा। मोहतरम उस्ताद जे कयल ख़िदमतुनि खे असां कॾहिं बि विसारे न सघंदासीं ऐं सॼी हयाती यादि कंदासीं। मोहतरम उस्ताद में हिकु वॾी खूबी त हू सॼी उमिरि में कॾहिं बि कम खां आर न रहियो, हमेशह सेहतमंद हशाश ऐं बशाश रहियो। शाह साहब अहिड़नि माण्हुनि जे लाइ ही शेर चयो आहे, ततीअ थतीअ कान्हे वेल वेहण जी, मतां ते हूंदा पेर न लहे प्रिय जो, चवी वे डोरे डोरे डे अंगण वंजे तन जे करियां ज़री त लॻे माठ मिरुनि खे उते डूंगर पवन डरी वञनि वण भरी ओभर ओभरे की न की। हाणे आउं गुलाम रसूल मेतलो खे स्टेज ते दावत ॾींदो, स्टेज ते अची पंहिंजे ख़्यालात जो इज़हार करे। गुलाम रसूल मेतलो। वनुसल्ली अला रसूलिल करीम। जनाबे सदार, मेहमान गिरामी, उस्ताद किराम ऐं आयल मेहमान ख़ास, मेहमान गिरामी, अस्सलाम वालेकुम। जनाबे सदार, जीअं त मुंहिंजे तकरीर जो उनवान आहे, उस्ताद हिकु बुज़ुर्ग हस्ती, जन्म से बूंद रहमत जीव से तन मजाऊं तूं बि आहीं मर्द ख़ास, पीर मुर्शिद थी रहिया उस्ताद तन मजाऊं तूं बि आहीं इक़्तिबास। जनाबे आला, ॾाढे आदम खां वठी अॼु ॾींहं ताईं तारीख़ जे वर्ग गिरदानी करण सां पतो पियो आहे त तारीख़ जे वर्ग गिरदानी करण सां पतो पियो आहे त तारीख़ जे वर्ग गिरदानी करण सां पतो पियो आहे त मुंहिंजा साईं अॼु जो ही मेड़ बि अहिड़े हिकु बुज़ुर्ग उस्ताद जे हस्तीअ में थियो आहे। इन खां अलावा मां पंहिंजी तकरीर ख़तमु कंदुसि। इनकलाबा इनकलाबा उस्ताद हुई इनकलाबा, जवाबा जवाबा जहालत तोखे जवाबा, क़ौम जा दिलदार दानश मेमार हिते आया हली, उस्ताद वा उस्ताद आ तालीम जो इनकलाबा। हाणे तकरीर पेश करण लाइ अचे थो निसार अमन लाखो। निसार अमन लाखो। जनाब सदर, मेहमान गिरामी, जनाब मोहद उस्ताद साहिबान ऐं प्यारा शागिर्द साथियो, अस्सलाम वालेकुम। जीअं त कंहिं अरबी वारे चयो आहे त हीअ दुनिया हिकु पल आहे, उन में को बि आराम न आहे। शेक्सपियर चयो आहे त बकुल शेक्सपियर चयो आहे त हीअ दुनिया हिकु स्टेज आहे, इन ते ईंदड़ हर अदाकार पंहिंजो पंहिंजो रोल अदा करे हलियो वेंदो आहे। बिल्कुलु इन करे असांजे हिन दुनिया में बि हर इंसान पंहिंजो पंहिंजो रोल या फर्ज़ निभाए हलियो वेंदो आहे। असांजो मोहतरम हेड मास्टर साहिब पंहिंजे ज़िंदगीअ क़ीमती साल तालीम खाते खे ॾेई अॼु हिन महकमे खां जुदा थी वियो आहे। पर अफ़सोस त चवां थो अॼु उहे लफ़्ज़ न आहिनि जो मां हिकु महान उस्ताद जे महिनत ते ॻाल्हायां या हिकु ख़ताब ते ॻाल्हायां या हिन ॿिन्ही शयुनि खां गॾु मां हिकु उस्ताद ते ॻाल्हायां। उहो उस्ताद आहे उस्ताद अमान लाइ मैसर, जंहिंखे लाहौर, पेशावर ऐं कराची घुरायो वियो, जंहिं पंहिंजे इल्म रोशनीअ सां हिन स्कूल जी ॿियनि बि केतिरनि स्कूलनि खे इल्म जे हिकु बेमिसाल लाल सां नवाज़ियो आहे। साईं जन हिन स्कूल खे तमामु बहितरीनु ऐं सुठो तोहफ़ो ॾिनो आहे। उहो तोहफ़ो आहे तालीम सां गॾु ख़तातीअ वारो, जंहिं तोहफ़े खां ॿिया स्कूल महरूम आहिनि। दिलि त चवे थी अञा घणो कुझु ॻाल्हाइजे, पर अफ़सोस अॼु उहे लफ़्ज़ न आहिनि जो मां हिकु महान उस्ताद लाइ ॻाल्हायां। बाक़ी एतिरी गुज़ारिश ज़रूरु कंदुसि, साईं जन हिन स्कूल खे पाण खां करे महरूम न कनि ऐं थोरो घणो वक़्तु करे शागिर्दनि खे ॾींदा अचनि त जीअं हू पंहिंजी महिनत खां महरूम न थियनि। आख़िर में मां हीअ शेर चई पंहिंजी जाइ वठंदुसि। ईंदे चवनि आ वेंदे चवनि वेह, ईंदे चवनि आ वेंदे चवनि वेह, सॼे सारो ॾे अंगण वञे तन जे।
हाणे ज़ाहिद हुसैन मैसर खे दावत ॾींदुसि अची मौलू शरीफ़ पेश करे। ज़ाहिद हुसैन मैसर। कादिर कदीर तू राज़िक रहीम तू हिकुला शरीक तू लाज़िम तू हिकुला शरीक तू लाज़िम तू कादिर कदीर तू राज़िक रहीम तू हिकुला शरीक तू लाज़िम 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 तू हर चीज़ तुंहिंजी आहे सारो जहान तुंहिंजो हर चीज़ तुंहिंजी आहे सारो जहान तुंहिंजो आहे ज़मीन तुंहिंजी ऐं आसमान तुंहिंजो आहे ज़मीन तुंहिंजी ऐं आसमान तुंहिंजो तूं आ ख़ुदा सभिनि जो आलम अलीम तूं आ हिकुला शरीक तूं लाज़िम तूं आ हिकुला शरीक तूं लाज़िम तूं आ कादिर कदीर तूं राज़िक रहीम तूं हिकुला शरीक तूं लाज़िम तूं हिकुला शरीक तूं लाज़िम तूं जग में जमाल तुंहिंजो आहे कमाल तुंहिंजो जग में जमाल तुंहिंजो आहे कमाल तुंहिंजो तूं बेमिसाल आहे कोन्हे मिसाल तुंहिंजो तूं बेमिसाल आहे तूं महिरबान आहे बेशक करीम तूं हिकुला शरीक तूं लाज़िम तूं हिकुला शरीक तूं लाज़िम तूं कादिर कदीर तूं राज़िक रहीम तूं हिकुला शरीक तूं लाज़िम तूं हिकुला शरीक तूं लाज़िम तूं मुश्किल कुशा न ॿियो मुश्किल कुशा तूं आहे मुश्किल कुशा न ॿियो मुश्किल कुशा तूं आहे हाजत रवा न ॿियो हाजत रवा तूं आहे हाजत रवा न ॿियो हाजत रवा तूं आहे हाजत रवा न ॿियो हाजत रवा तूं आहे हरदम हलीम तूं हाकिम हकीम तूं हरदम हलीम तूं हाकिम हकीम तूं
हिकुला शरीक तूं आला अज़ीम तूं हिकुला शरीक तूं आला अज़ीम तूं कादिर कदीर तूं राज़िक़ रहीम तूं हिकुला शरीक तूं आला अज़ीम तूं हिकुला शरीक तूं आला अज़ीम तूं दुनिया सॼी फना कंहिंखे न का बका दुनिया सॼी फना कंहिंखे न का बका तुंहिंजी नज़र त साईं संसार ते सदा तुंहिंजी नज़र त साईं संसार ते सदा दाइम मुदाम तूं काइम क़दीम तूं दाइम मुदाम तूं काइम क़दीम तूं हिकुला शरीक तूं आला अज़ीम तूं हिकुला शरीक तूं आला अज़ीम तूं कादिर कदीर तूं राज़िक़ रहीम तूं हिकुला शरीक तूं आला अज़ीम तूं आसी अलील सागर कंबो हते करम कर आसी अलील सागर कंबो हते करम कर रहमान नाम तुंहिंजो मुंहिंजे मथां रहम कर रहमान नाम तुंहिंजो मुंहिंजे मथां रहम कर आहे गफूर तूं बिल्कुलु नईम तूं आहे गफूर तूं बिल्कुलु नईम तूं हिकुला शरीक तूं आला अज़ीम तूं हिकुला शरीक तूं आला अज़ीम तूं चंद्र चवाए सच जे मठी न भाए चंद्र चवाए सच जे मठी न भाए कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच मुंहं में बराई मच तुम्हें पेशानी न आहे प्रिय जी इन खां पोइ नंढड़े शागिर्द अब्दुल हाणे तकरीर करण लाइ अचे थो इमदाद अली शर जनाब सदरे मजलिस मौजूद हेडमास्टर साहब ऐं पिंडाल में आयल मेहमान ऐं मुंहिंजा उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा हमसफ़र साथियो अस्सलाम वालेकुम जीअं त अॼु असां कंहिं मक़सद जे करे गॾिया आहियूं उहो मक़सद इहो आहे त असांजो मान वारो उस्ताद अमाला साहब जंहिंजी अलॻि तकरीब आहे ऐं तव्हां साईं जन खे ख़बर हूंदी त उस्ताद अमाला साहब जन तालीम लाइ केतिरी न कुर्बानी ॾिनियूं उहा ई असां खां जुदाई थो कयूं वञे ऐं अहिड़ी जुदाई जंहिंखे असां रोके बि नथा सघूं इज़हार भी मुश्किल है कुछ कह भी नहीं सकते मजबूर है उफ अल्लाह चुप रह भी नहीं सकते और इन मौके ते संदस खूबिन के सामने ही पोस्टर ही कॉलम ही खटास पे नजर अची रहियो आहे हुन खां अलावा पंहिंजे इल्मी सलातनि खे ख़राब दिले सां वंडियो वियो हर हिकु क्लास में पिरिड वठंदे पंहिंजे इल्म सां पंहिंजे शब्दनि खे पैदा कंदा हुया हुन खां अलावा रिसर्च में या बचत पेड में कंहिं बि मसइले ते गौर करे हुनखे पंहिंजी इल्मी सलातनि सां हल कयो वियो बहरहाल मुंहिंजे चवण जो इहो मक़सदु न आहे त उस्ताद अमाला साहब जहिड़ो उस्ताद असांखे कॾहिं बि मिली न सघंदो असां सभिनी दुआ आहे त उस्ताद अमाला साहब सदाईं ख़ुशि रहे ऐं आबाद रहे आख़िर मां ई शेर चई पंहिंजी जाइ वठंदुसि खुदा करे न कभी गम से हमकनार तुझे दुआएं देता है मेरा दिल बार बार तुझे इजहार भी मुश्किल है कुछ कह भी नहीं सकते ही हो इमदाद अली शर हाणे सादुला मैसर खे
दावत थो ॾियां त अची तकीर पेश करे सादुल्ला मैसर सणी कादर पंहिंजे कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ियूं जोड़ जान जूं मेहमान गिरामी मोरे मजलिस व मुअज़्ज़िज़ हाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु जे गॾजाणीअ में अलविदा अलविदा जा आवाज़ ॿुधी हेड़ो पियो हीच थिए शाला जो असांजो शफ़ीक पुरवकार मिस्कीननि जो मादार अज़ीम शान उस्तादनि जो उस्ताद महबूब रहनुमा तालीम खाते जहिड़े पाक इदारे खे अलविदा चई रहियो आहे। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री लॻे माठ मिरुनि खे डूंगर पवन डरी वञनि वण ॿरी ओभर ओभरे की नकी सदस तालीमी रहनुमाईअ में मशल राह मिस रहंदी ऐं सदस कयल ख़िदमतूं ऐं यादगार हिकु नक्श मिसल आहिनि। भुलियो सभु बंभोर जो पुठी हो त न हलियो शहर सुञातो की नकी आरियाणीअ अतोर माणियो ताईं मोर देखियो जंहिं दिलि थी वसलां। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार जी सभु कंहिं जी असीं दर्शन धारो धार फिरी तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां। मुअज़्ज़िज़ हाज़रीन व सामईन तव्हां तक़रीरूं ॿुधी रहिया आहियो पर हाणे मां कश्मीर ख़ान खे स्टेज ते दावत ॾींदुसि त हू रंजो कम जी कैफ़ियत खे चेंज करण लाइ पंहिंजो मज़ाया ख़बरूं ॿुधाए। कश्मीर ख़ान जॾहिं सोचो छो न ऑडिशन में वञा हुनखे ऑडिशन में पास कयऊं हाणे ओ टीवीअ ते ख़बरूं कीअं थो पढ़े। हिन वक़्तु सखर जा अॾा आई डिस्को टाइम मदह जी 3:30 लाड़काणे वारा सोभो करे मदह जी खां पुछा करण विया आहिनि। कला ॾे तां चार तासूं ॾह घोड़ियूं खदड़ा लाल पकड़िया विया आहिनि। उन्हनि मां मुनीन शाइन खदड़ो पकड़ियो वियो आहे जंहिंजे पर्स मां सोभो कयो वियो आहे लालड़ी लिपस्टिक ऐं कजल बि शामिल आहिनि। खदड़नि खे सोभो कयो वियो आहे। कल रोज़े गांव ज्ञाने 5:30 बजे हिकु मुला मस्जिद में तालबनि खे घणी मानी ॾिसी मुला जो वात पाणी थियण लॻो। तड़ तकड़े मानीअ सां गॾु नंढड़े तालब खे खाई वियो। माइनस पार्टी वारनि ऐलान कयो आहे त थुला माण्हू पंहिंजे पेट खे रंधो हणाइनि। साॻे वक़्तु माइनस पार्टी वारनि इहो बि ऐलान कयो आहे त बाग़नि में उखरियूं घटि हुजण जे करे बिंदरा माण्हू किरीअ जाइ ते रखिया वञनि। माइनस पार्टी वारनि इहो बि ऐलान कयो आहे त बिजली जा पोल घटि हुजण जे करे जेका माण्हू पिचकाया वञनि ऐं हिननि जे किचियूं बिजली वायरियूं वयूं वञनि। अड़ी ओकल छड़ो ख़बरुनि ते ज़ोर थी बुकिया ते हलणो आहे। अड़ी चोरी बि त मौसम जो हाल लही वेठा त हलूं थी। मौसम सुभाणे अंगूरनि जो मींहुं संदो जीअं की बरसाति में माण्हुनि जा घर किया उहे पंहिंजो फ़ाइदो वठी ठाराए वठनि। हिकिड़े इंफॉर्मेशन कोई कई आहे त जंहिंजो ज़ाल जो मुंहुं सही हूंदो त मौसम सुठो हूंदो न त बादल कड़का कंदा खिवण चड़का कंदी ऐं दस्ती बम जहिड़ो धमाको थींदो। सुभाणे बुखारे करे किन मुल्कनि में सिज न उभरी सघंदो जंहिंमें उभरणो थो रूस कोयत बाक़ी मुल्क में ऊंदहि रहंदी। हाय अलाह मूंखे जाती न छाकाणि जो मूंखे बुकीअ ते वञिणो आहे। इहो कश्मीर ख़ान हाणे मां नजीबुल्लाह मैसर खे स्टेज ते दावत ॾींदुसि त तक़रीर पेश करे। नजीबुल्लाह मैसर हजारों सवाल नरगिस अपने बेनूरी पर होती है बड़ी मुश्किल से होता है चमन में दीद वर पैदा। मीरे मजलिस वाजिब एहतराम आली उस्ताद अमाला साहब वसातदा कराम हाजिर मजलिस ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। ही पुरकार अलविदाई तकरीब जेका क़ाबिल एहतराम जनाब उस्ताद माला साहब जिनके शागिर्दनि ऐं उस्ताद साहबान जे अथा अक़ीदत जे नतीजे में कयल खिदमत जे दायरे में तालीमी खिदमत जे सिले में अॼु ॼाणे रिटायरमेंट वारे ॾींहं ते वरी आब ताब सां मल्हाइजी रही आहे। उन अलविदाई निस्ब जे हवाले सां पंहिंजे जज़्बात ऐं महसूसात जी तक़ाज़ा खे मद्देनज़र रखंदे ऐं उन मौसम उस्ताद जी अज़ीम शख़्सियत ते कुझु ॻाल्हाइणु घुरां थो। दोस्तो हिकु बहितरीन मुअल्लिम उहो ई मुअल्लिम चई सघिजे थो जंहिंजी फ़हम फ़रासत फिक्री कुवत ऐं शऊरी सरहद हुन जे क़ाबिल हुजनि जो काइनात ऐं ख़ालिक़ काइनात जे बनायल क़वानीन जो तख़वर ऐं मुतालिबो ऐं मुशाहिदो करे उनखे सम्झाइण जी कोशिशि करे। छाकाणि त हक़ीक़ी मुअल्लिम हुजण सां उहो शर्त लागू अचे थो त हू अवल बहितरीन रीडर हुजे। नंबर ॿियो हिकु बहितरीन मुअल्लिम उहो ई मुअल्लिम चई सघिजे थो
जंहिंजी बसी त बिसारत वारी सघ एतिरी त बसी हुजणु खपे जो ज़ाहिरी शयुनि जे मुताले करण खां अलावा इंसाननि जे दिलनि ते नक्श ते पुरस्कार हक़ीक़तनि जे तक़ाज़ा जो मुतालो करे ऐं उन जे दारू ऐं दरमान रहनुमा राबरी जो सामान गॾु करे सघे। तामीर मोहतरम नंबर 3 मोल उहो ई मोलनि चई सघिजे थो जेको तदरीसी निसाब सां गॾोगॾु तामीर इंसर शागिर्दनि जी बहबूद ऐं भलाई वालिदैन जो एतिराम वालिदैन जो एतिराम बुज़ुर्गनि जी इज़त ख़ुल्क़ ऐं दयानत शराफ़त शाहतगिरी आला इस्लाम जो तसरात अमली तौर ते इल्म बरदार हुजे। दोस्तो तालीम ऐं तदरीस जहिड़े आला मुक़दस पेशे सां वाबिस इंसान मज़कूरा ख़ूबियां हुजनि फर्ज़ ऐं जी हैसियत रखे थो छाकाणि त उहे हिकु आला औसाफ़ हिकु कामिल इंसान ऐं उस्ताद हुजण जी निशानदेही कनि थियूं। उन मज़कूरा तजवीज़ खे मद्देनज़र रखंदे जेकॾहिं सामान लाइ जहिड़ी शख़्सियत जो मुतालो कबो त हर उहा ख़ूबी जेका कामिल उस्ताद हुजणु खपे सा कमा हक़ शख़्सियत में अज़हर मन शम्स नज़र अची रही आहे। दोस्तो उहो ई मोहसिन उस्ताद आहे जंहिंजी तदरीसी ख़िदमत जो दायरो तमामु वसी नज़र अचे थो जंहिंजे तालीमी हिकमत अमलीअ सां शागिर्दनि जे तमामु वॾे अंग तमामु वॾा वॾा उहिदा माणे वतन अज़ीज़ जे ख़िदमत जो फरीज़ो सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। दोस्तो अॼु असां हिन पुरकार अज़ीम शान तक़रीब जे ज़रिए अलविदा चई रहिया आहियूं। अहिड़ा हर दिल अज़ीज़ उस्ताद नफ़्सियाती घुर ॼाणींदड़ पंहिंजे मुक़दस पेशे सां वफ़ादारी कंदड़ इंसान वाले पैदा थींदा आहिनि। पंहिंजे उन गैप खिलाजी पूरे लाइ पंहिंजे स्कूल जे वाजिबुल एहतराम उस्ताद पुरमेद आया। आख़िर मां शाह साहिब बैते पंहिंजी जॻह हक़ीक़त हिन हाल जी ज़ाहिर करियां ज़री हक़ीक़त हिन हाल जी ज़ाहिर करियां ज़री लॻे माठ मुरनि खे डूंगर पवन डरी वञनि वण भरी ओभर उभरे की न हजारों साल नरगिस अपने बेनूरी पे रोती है बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा भर पैदा। हाणे शागिर्द सरफराज मेतले खे स्टेज ते अचण जी दावत ॾियां थो। उस्ताद अमाला साहब दीगर असातिज़ा साहब मेहमान गिरामी ऐं प्यारा साथियो अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां पंहिंजे बुज़ुर्ग उस्ताद अमाला साहब खे अलविदा करे रहिया आहियूं। उस्ताद त ख़ुशि त ख़ैरो ख़ूबीअ सां टार थी रहिया आहियां पर शायदि असांजे दिलि जे क़ैमत खां वाक़ुफ़ु न आहे। उस्ताद साहब जे वञण सां असां पाण खे यतीम था सम्झूं। उस्ताद साहब जंहिंजो लाइक़ फाक़ ऐं क़ाबिल उस्ताद थी न सघंदो। पाण हमेशह ड्यूटीअ खे उहा संजी अदा कयूं। संदसि मटशानी मिलणु मुश्किल आहे। उस्ताद साहब जन खे रिटायरमेंट जे ख़ुशी सां गॾु कुझु असांजो फ़िक्र हूंदो भला कीअं रहंदो असां पोखा आहियूं कचीअ पोखा फ़िक्र ज़रूरु हूंदो। जेकॾहिं असांजे वस में हुजे त खेसि रिटायर थियण ई ॾियूं। आख़िर में मां उस्ताद साहब जन लाइ दुआ कयां थो शाल जिते बि हुजनि ख़ुशि आबाद हुजनि ऐं असांखे बि दुआ कंदा त ख़ुदा ताला असांखे इल्मु नसीब करे। हाणे उस्ताद ख़ादिम हुसैन बलोच साहब जन गज़ल पेश कंदा। उस्ताद ख़ादिम हुसैन बलोच। ॾाढो बेरे हुजे ॾियूं अखो मूं रिझायो ॾाढो बेरे हुजे ॾियूं अखो मूं रिझायो पैसनि सां न परतो पैसनि सां न परतो सिर मूं सहायो अला सिर मूं सहायो ॾाढो बेरे हुजे ॾियूं अखो मूं रिझायो ॾाढो बेरे हुसर थियूं अखो मूं रिझायो कारो नाग आहे हथ केरु लाए कारो नाग आहे हथ केरु लाए सिर मूं सहाय झोलीअ में झुलायो झोलीअ में झुलायो ॾाढो बेरे हुजे ॾियूं अखो मूं रिझायो ॾाढो बेरे हुसर थियूं अखो मूं रिझायो अथसि कूत जहिड़ा खाई ॾे थो फेरा अथसि कूत जहिड़ा खाई ॾे थो फेरा
वधे ॾियांसि ॿेरा वधे ॾियांसि ॿेरा तॾहिं मूं रहायो अलाह तॾहिं मूं रहायो ॾाढो बिरे हुजे ॾियूं औखो मूं रिझायो ॾाढो बिरे हुजे ॾियूं औखो मूं रिझायो पैसनि सां न परतो सिर मूं सहायो अलाह सिर मूं सहायो ॾाढो बिरे हुजे ॾियूं औखो मूं रिझायो नंढे लाकूं ॻोल्हे गुनहगार ॻोल्ही नंढे लाकूं ॻोल्हे गुनहगार ॻोल्ही जोगी जग पुछाए में जोगी जग पुछाए में महदीअ मिलायो ॾाढो बिरे जॾियूं औखो मूं रिझायो ॾाढो बिरे हो सरतियूं औखो मूं रिझायो पैसनि सां न परतो पैसनि सां न परतो सिर मूं सहायो अलाह सिर मूं सहायो ॾाढो बिरे हो सरतियूं औखो मूं रिझायो हाणे नंढड़ो शागिर्द ज़ियाउद्दीन मैसर स्टेज अची तक़रीर पेश करे ज़ियाउद्दीन मैसर नहमदू व नुसल्ली अला रसूलिल करीम जनाब हेड मास्टर साहब मास्टर उस्ताद अमाल साहब असां हाई स्कूल में असन वॾा खे खैराबाद चवण वारो आहे उन जे करे असां घणो अफ़सोस आहे जो अॼु असां जुदा थिए थो हिन साहब स्कूल में त छॾ पर प्राइवेट माण्हुनि ते बि पूरो कंट्रोल हुयो जो जेकॾहिं को माण्हू कंहिं शागिर्द सां बदतमीज़ी सां पेश ईंदो त उनखे सबक़ सेखारे वेंदो ऐं ॿीहर सॾ करे न सघंदो ॼाणो केतिरा मिसाल आहिनि तंहिंसां गॾु तालीम जो बेकाबिरो अफ़सोस सां गॾु ख़ुशी बि थी रिटायर थी ज़िंदगी जूं उमेदूं पूरियूं कयई आख़िर में हीअ शर्त ते मां पंहिंजी जॻह अचुनि अॼु न पिणो ताकुन में तालिब तव्हारीन मरियो मूं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया अॼु पिणु ओताकनि में तालिबन तवारीन आदेसी उथी विया मड़ियूं मूं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया हाणे आख़िरी शागिर्द ज़मीर हुसैन नारे जेके दावा ॾींदुसि त तक़रीर पेश करे ज़मीर हुसैन नारे जो मधु व नस्ली अला रसूल करीम झूनी थे न ज़मीन पोड़ो थे न सिज इन बनीअ मथां ॿिज के ई हारींदा हलाया जनाब आला मेहमान ख़ुशूसी वामिर मजलस असातिज़ हज़रात ऐं प्यारा साथियो अस्सलाम वालेकुम जीअं त अॼु असांजी हीअ गॾियाणी हिकु दुखदायक फिजा सां सरछार आहे छाला जो हिन नंढे पुरवकार इदारे जो साहिब इक़्तिदार असांजो महबूब रहनुमा उस्ताद अॼु असांखां जुदा थी रहियो आहे अलविदा ए दोस्तो अॼु धार क़िस्मत थी करे ॾोह ॾेई के ते ॾींहं लाचार क़िस्मत थी करे संदसि आला शख़्सियत जो शफ़ीकाना रहमदिलाना खजी रहियो आहे मगर संदसि कयल ख़िदमतूं हमेशह यादि रहंदियूं इल्म जो भंडार सखी फयाज़ मेहनती लिकल सलाहियतनि उजागर करण वारो मेठे मोहबत दर्श ॾींदड़ महिनत कंदड़ या साथी बदमाशनि खे ठिकाणे लॻाईंदड़ तौहीद ऐं वहदानत जो सबक़ ॾींदड़ नेक बनाईंदड़ शागिर्दनि उस्तादनि जो हरदम बाइज़त हरदिल अज़ीज़ हो जंहिंजो ख़्याल ही छा त छा पूरे इलाइक़े खे करण जी सलाहियत न आहे संदसि सलाहियतनि जो सलो पूरे सिंध ताईं रहंदो मां दुआ कंदुसि छाला लाता रखेसि जिते बि हुजनि ख़ुशि हुजनि ऐं असांजी रहनुमाई कंदा रहनि आख़िर मां हीअ शेर चई पंहिंजी जाइ वठंदुमि अक्सर माण्हू पाण जीअण लाइ क़ौम खे मारे ॾींदा आहिनि पर के माण्हू मरंदे मरंदे क़ौम खे ॼारे वेंदा थैंक यू दैट्स ऑल न झूनी थे ज़मीन न पोड़ो थे सिज अहिड़ीअ बनीअ मथां ॿिज कई हारींदड़ हलिया विया मुअज़्ज़ज़ सामईन शागिर्दनि जे इज़हारे ख़्यालात खां बाद मां कराम मां मिस्टर हफ़ीज़ुल्लाह मैसर साहब जन खे दावत ॾींदुसि त पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कनि हफ़ीज़ुल्लाह मैसर जनाब डिस्ट्रिक्ट
डिस्ट्रिक्ट एजुकेशन प्राइमरी लाखो साहब, उस्ताद अमाला साहब, मुअज़्ज़िज़ मेहमानों, प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। मोहब्बत पाए मन में सनो कतियो जन, सन जो सराफन अण तोरियो घायो। असां ही तकरीब जंहिं उस्ताद जे शान में मल्हाए रहिया आहियूं, हीअ असांजी नंढड़ी तकरीब उन्हीअ जे लाइ तमामु घटि आहे। जेतिरो उस्ताद जो शान आहे, जेतिरी उस्ताद जी तालीमी क़ाबिलियत, इंतज़ाम, माण्हुनि सां डीलिंग, पढ़ाइण जो तरीक़ो, उहो हमेशह असांजे हिन इदारे सां वफ़ादार रहियो आहे। अॼु उहो असांखां हिन इदारे खां अलविदा चई वञे थो, पर असां साण इहा गुज़ारिश कंदासीं त जीअं हमेशह लाइ हिन स्कूल जी, हिन इदारे जी ख़िदमत कई आहे, तीअं असां वटि हमेशह लाइ हिते स्कूल में ईंदो ऐं साॻनि ई शागिर्दनि जी ख़िदमत कंदो ऐं उस्तादनि जी रहनुमाई कंदो। सिक सिके थी सिक खे, सिक जो न आहे सया, तोरीअ मुंहिंजा सुपरी विसरी सभु विया, हाणे निबेरियो निया को दिलासे जो दर्द जे। ईअं चई मां पंहिंजी जॻह वठंदुमि। मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन, तिंजो सराफन अण तोरियो ये घायो। साईं जन खां बाद अर्ज़ कंदुसि उस्ताद अब्दुल सत्तार चांडियो साहब जन खे त हू पंहिंजी कलबी कैफ़ियत जो इज़हार कनि। अब्दुल सत्तार चांडियो साहब। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूए बहार जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाब आला खोखर साहिब, डीओ सेकेंडरी बॉयज़ खैरपुर, जनाब आला डीओ प्राइमरी लाखो साहिब, प्राइमरी बॉयज़, काबिल एहतराम जनाब उस्ताद अमाला साहिब, दीगर मेहमानान गिरामी, उस्ताद साहिबान ऐं प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा अॼु जी इहा महफ़िल ऐं गॾिजाणी पंहिंजी नौयत जी मुनफ़रिद आहे, छाकाणि त हिन महफ़िल में न सियासत जो ज़िक्र थींदो, न कंहिं टीचर जे ट्रांसफर ते दुख जो इज़हार थींदो, न कंहिं टीचर जे प्रमोशन जे करे ख़ुशीअ जो इज़हार कयो वेंदो। बहरहाल अॼु हिन महफ़िल में सिर्फ़ ऐं सिर्फ़ असीं हिकु अहिड़ी शख़्सियत जे ख़िदमत ऐं एहसानात जो ज़िक्र कंदासूं, जंहिं पंहिंजे हिन पैगम्बरी पेशे खे निभाए वॾे ईमानदारी ऐं जान फिशानीअ सां पंहिंजे मनसब खे रिटायरमेंट ताईं पहुचाए, पंहिंजा बेइंतहा शागिर्द बणाए, रूहानी औलाद जी तरबियत करे असांखे इल्मी वरसो ॾिनो, इखलाकी तरबियत ॾिनी, इंसानियत जी अज़मत सां वाक़िफ़ कयो, ऐं उहा अज़ीम शख़्सियत आहे मुहतरम साईं अमाला महसर साहिब। जिन मथे थी बूंद रहमत जी वसे, जिन मथे थी बूंद रहमत जी वसे, तन मझां तूं बि आहीं मर्द ख़ास, तन मझां तूं बि आहीं मर्द ख़ास। पीरो मुर्शिद थी रहिया उस्ताद अॻु, पीरो मुर्शिद थी रहिया उस्ताद अॻु, तूं बि तन जो थी रहियो आहीं इक़्तिबास। मुहतरम दोस्तो, उस्ताद अमाला महसर साहिब हिकु अहिड़ी शख़्सियत आहे, हिकु अहिड़ो फ़र्द आहे जंहिंजे तारीफ़ जी का बि ज़रूरत न आहे, छाकाणि त साईं जन जूं बेइंतहा ख़िदमतूं ऐं रिहाणियूं संदसि अज़मत जो शाहकार ऐं तारीफ़ आहिनि। साईं मुंहिंजा उस्ताद अमाला महसर साहिब हिकु सुठो उस्ताद, हिकु सुठो ऑफिसर ऐं बहितरीन इखलाकी महिमार आहे। तालीम तदरीस हुजे या दीनी ख़िदमतूं हुजनि, किताबत ऐं ख़ुशनवीसी हुजे या संदन मनसबी कारगुज़ारी हुजे, मतिलब त साईं जन हमा सिफ़त हर दिल अज़ीज़ ऐं इल्मी दुनिया जी ॼातल सुञातल शख़्सियत आहिनि। असीं संदन जेतिरी तारीफ़ कयूं सा घटि आहे। साईं जन उन खां मथां ऐं आला दर्जे जा मालिक आहिनि। क़ुरान मजीद जा कलमी नुस्ख़ा हुजनि
कुरान मजीद जा कलमी नुस्खा हुजन या दरगाह शरीफ ते कयल खिदमत जा कतबा संदन अज़मत जा शायद हमेशा लाइ शायद रहंदा। मुहतरम दोस्तो, उस्ताद अमाला मैसर साहब हिकु सुठे उस्ताद हुजण जे नाते सां असां सां हमेशा गॾु रहंदो ऐं संदसि रहनुमाई असां लाइ जारी रहंदी। रिटायरमेंट सिर्फ़ हिकु हुकूमती कानून आहे। रिटायरमेंट सिर्फ़ हिकु हुकूमती कानून आहे, वरना उस्ताद त पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी घड़े ते उस्ताद आहे। असीं साईं जन जे बेइंतहा कयल खिदमतुनि जे एज़े में साईं जन खे खिराज तहसीन पेश करियूं था ऐं इहा दुआ करियूं था त साईं जन खे अल्लाह तबारक व तआला चल वॾी जमार ॾे, साईं हमेशा शाद रहे, आबाद रहे। आख़िर में ही शेर पढ़ी मां पंहिंजो गुफ्तगू ख़त्म करियां थो। इंसान की अज़मत को तराजू में मत तोलो, इंसान की अज़मत को तराजू में मत तोलो, इंसान तो हर दौर में अनमोल रहा है। वसलाम। वसे तिन मंझा तूं बि आहीं मर्द ख़ास, पीर मुर्शिद थी रहिया उस्ताद, तिन मंझा तूं बि आहीं इक़्तिबास। इहो उस्ताद अब्दुल सत्तार चांडियो साहब। सारा दोस्तो, असांजी अॼोकी मजलिस जेका आहे अफ़सोस सां ज़ाहिर करे थी त उस्ताद अमाला साहब जी अलविदाई पार्टी आहे। इन में असां हुनजी अलविदाई पार्टी कई आहे, दुख जो इज़हार कयूं था, छो त अहिड़ो उस्ताद असांखे ॾाढो ॾुखियो मिली सघंदो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त साईं मुंहिंजा उस्ताद बि रहिया आहिनि ऐं बास बि रहिया आहिनि। आउं सदन ख़िदमतुनि ऐं हिन जे लियाक़तुनि खां बख़ूबी वाक़िफ़ आहियां। साईं खे तालीम जे हर ब्रांच में आउं ॾिठो त तमामु वधीक नॉलेज ऐं वधीक ॼाण वारा आहिनि। जेकॾहिं जाग्राफी ते ॻाल्हाइजे थो त साईं पूरी दुनिया जो नक्शो कढियो बीठा आहिनि। जेकॾहिं तारीख़ ते ॻाल्हाइजे त मुस्लमान छा पिया अंग्रेज़नि जे तारीख़ जन जा हवाला ॾियनि पिया। जेकॾहिं इस्लामियात ते ॻाल्हाइजे पियो त साईं खे पूरो हाल में दीन ॾिसूं पिया। वरी जॾहिं जे ख़िताती ते था चऊं त साईं जन वॾा ख़िताब ऐं ख़ुशनवेस आहिनि। केतिरा किताब पंहिंजे हथनि सां लिखिया अथऊं ऐं उन्हनि जी नुमाइश आहे। उन्हनि में वॾे में वॾी हिकिड़ी ख़ूबी आहे जो पाण हिकिड़ो क़ुरान शरीफ़ जो नुस्ख़ो लिखियो अथऊं जंहिंजी शुरूआत हर हिकु सिट जी अल्फ़ सां थिए थी। इहा उस्ताद जी वॾी क़ाबिलियत आहे। इन एॾी क़ाबिलियत हूंदे ऐं संदन फ़ख़ुरु कॾहिं न ॾिठो। ईअं खणी आहे तशबीह ॾियां त हिकिड़ो मौसमी वणु जेकॾहिं वॾो मेवो झले ऐं तमामु टमटार थी अचे त उहो उन वक़्तु पंहिंजे ख़िदमतुनि लाइ पंहिंजो सिरणमा इंसान जे ख़िदमत लाइ हाज़िर थींदो आहे। साईं खे कॾहिं मुख़फ़र न ॾिठो। इन अहिड़े इल्मु हूंदे साईं सदाईं ख़िदमत लाइ हाज़िर रहिया। शागिर्द हुजे, उस्ताद हुजे या कोई अवामी माण्हू हुजे, संदसि इल्मी ख़िदमत हासिल करण लाइ हाज़िर थियो। साईं जन फ़राक़ दिलीअ सां उन खे पंहिंजे इल्म ऐं फैज़ खां वाक़िफ़ कयो। जॾहिं बि असांजी का मजलिस गुज़ारे थी त साईं जन खे असां पुरखुलूस पुरवकार ऐं बाइज़त ॾिठो। कॾहिं बि मूं पंहिंजे टाइम में साईं जन खे मायूस न ॾिठो। इहा संदन वॾी ख़ुशकिस्मती ऐं ज़िंदा दिलहरी आहे जो कॾहिं बि आउं पंहिंजे पूरे टाइम में तजुर्बे हिसाब सां चवां थो त आउं संदन शागिर्द बि आहियां। उन लाइ मूंखे फ़ख़्रु आहे ऐं हुन सां गॾु बास बि आहियां। कॾहिं मां साईं जन खे मायूस न ॾिठो ऐं पंहिंजे जेका तालीम आहे उन खे बिल्कुलु पुरखुलूस सां वंडियां ऐं विरायां। ऐं हींअर बि उमेद करियां थो साईं जन खे जेको टाइम बचंदो उहो असांजे शागिर्द ऐं असांजे लाइ रहनुमा थींदा रहंदा। सा माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बि उहे ॿार जे ऐं इन थोरनि लफ़्ज़नि सां पंहिंजी जाइ वठां थो सुञाणो। अफ़सोस थियो उस्तादनि जो उस्ताद वियो, अफ़सोस थियो उस्तादनि जो उस्ताद वियो, वेही गुलनि मां गुलज़ारी बाग़नि मां बहार वियो। उस्ताद ऐं शागिर्दनि जो अॼु इसरार वियो, नाज़ मां नज़रूं हणी ॾेई गम उस्ताद वियो। शाह फ़क़ीर गुलाम मुस्तफ़ा चए दिलि जो अॼु करार वियो। हाणे पंहिंजा एहसासात पेश करण लाइ अचे थो उस्ताद अली मुराद लाड़िक। उस्ताद अली मुराद लाड़िक।
आली मर्तबत खोखर साहब, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर, सेकेंडरी बॉयज खैरपुर, इंतहाई अकीदत व एहतराम लायक शख्सियत उस्ताद मोहम्मद याकूब साहब लाखा, डीईओ बॉयज प्राइमरी खैरपुर, मानवारो उस्ताद अजीजुल्लाह साहब मेमून, हेड मास्टर गवर्नमेंट हाई स्कूल पीरगोट, साईं फहीम साहब, बलोच साहब, साईं महेसर साहब, साबका चेयरमैन यूनियन काउंसिल अहमदपुर, सामू चेयर्स में वेठल मेहमानान गिरामी, अजीजान मन, अस्सलाम अलैकुम। अज ये नंढड़ी तकरीब सईद जेका इंतहाई सादा पुरवकार उस्ताद अमाल्लाह साहब जे रिटायरमेंट के सिलसिले में हितां जे उस्ताद साहिबान, मुंतजमीन, अरकान कमेटी जेका पेश कई है, उन्हनि खे इन सईद मौके ते मुबारक थो ॾियां। टे हिकिड़ा शेर ज़ुबान ते तरिया आहिनि, मौके महल जे हिसाब सां वो ख़िदमत में अर्ज़ रखां थो। हिकिड़ो रूहानी शेर आहे, हिकिड़ो समाजी आहे ऐं हिकिड़ो सियासी। पहिरियों रूहानी शेर, न गुल को सबात है, न गुल को सबात है, न तायराने चमन को, अपनी अपनी बोलियां सब बोल कर उड़ जाएंगे। ॿियो शेर जेको समाजी आहे, हो न जिसमें इनकलाब मौत है वो जिंदगी, हो न जिसमें इनकलाब मौत है वो जिंदगी, सुबह उमम हयात कशमकश इनकलाब। टियों ऐं आख़िरी शेर शायर मशरक़ अल्लामा इकबाल जो, उर्दू में आ, उठो मेरी दुनिया के गरीबों को जगा दो, उठो मेरी दुनिया के गरीबों को जगा दो, काखे उम्रा दरो दीवार को हिला दो। मुंहिंजा साईं हिन नंढड़ी तकरीब में पुछण त काफ़ी कुझु आयो हुउसि, दिल भी भरे आया हुउसि ऐं बक्सो बि, पर हिन नंढड़े नौनिहालनि जंहिंमें सरफराज ऐं आज़ाद कश्मीर, शकर पूणिया ये शामिल हुआ, उन्हनि मूंखे नाकारा करे छॾियो जो मां पंहिंजे बक्से मां कुझु खणी पेश कयां। अलबत एतिरो चवंदुसि त साईं अमानुल्लाह साहब खे मां जंहिंमहिल पिंडाल मचे साम्हूं ॾिठो त दोस्तनि त ईअं पियो चओ त साईं अमानुल्लाह साहब जी रिटायरमेंट आहे, पर मां त ईअं महसूस कयो त साईं खे रिटायरमेंट सां गॾोगॾु बनरो बि शायदि बणायो अथऊं। रुगो हथनि पेरनि ते मेंदीअ गानो न ॾिठुमि, बाक़ी कुलाह मां महसूस कयुमि त साईं शायदि राति बुड़ी बुड़ी। साईं अमानुल्लाह साहब कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। इहो ईअं आहे कि सिज खे आरसी ॾेखारणी। मां कहिड़े पहलूअ ते पंहिंजी तकरीर खे शुरू कयां या उन ते कुझु ॻाल्हायां, मूंखे त को मौक़ो ॿारनि ॾिनो ई कोन्हे को। बहरहाल एतिरो चवंदुसि त अमानुल्लाह साहब हिन असांजे इलाइक़े जो बहितरीन उस्ताद, एडमिनिस्ट्रेटर, खतात,
कातिब, मुफ़क्किर, फ़लसफ़ी भी खणी चवांसि, मतलब हम जी औसाफ सां उस्ताद साहब मौसूफ़ थियल आहे। मुंहिंजे ज़बान खे काई ताक़त न आहे जो इन सिलसिले में कुझु मां चई सघां। घणो टाइम बि न वठंदुसि, छो त ॿुधो था ॿेपरी अज़ान थियण ते आहे। आख़िर में सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त साईं अमाला साहब, तव्हां वेंदे वेंदे इहा जेका रिटायरमेंट आहे, जेका सरकारी तरह, दरअसल इहा रिटायरमेंट पाण सां वॾा तजुर्बा, वॾा अहसासात, वॾियूं लियाक़तूं खणी थियूं वञनि। इन्हनि खे जेकर ईअं ज़्यान थियणु न ॾिजो, ईअं इन खे तबाह थियणु न ॾिजो। अस्सलाम वालेकुम। केचां आयो काफ़िलो साथ धणी सरवाण, जहिड़ो पुनू पाण चढ़ी सितरा साथ जी। हाणे आउं रईस गाज़ी ख़ान चांडे साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजा ख़्यालात पेश कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। मां उस्ताद अमान लाइ खे घणे वक़्त खां सुञाणंदड़ आहियां। अहिड़ो को उस्ताद मुंहिंजे नज़र में अॼु ॾींहं ताईं कोन गुज़रियो आहे। उमेद त अॻिते बि असांजी रहनुमाई कंदो रहंदो। ही इल्म में, इस्लामियत में ऐं ॿियनि कमनि में तमामु बहितरीन माण्हू आहे। मां माफ़ी घुरां थो। अस्सलामु अलैकुम। महबूब मट नाहे कोई गुलाब तुंहिंजो, महबूब मट नाहे कोई गुलाब तुंहिंजो, बस लाजवाब आहे सिर्फ़ शबाब तुंहिंजो। हाणे मां हेड मास्टर गवर्नमेंट हाई स्कूल पीर जो ॻोठ मोहतरम जनाब उस्ताद अज़ीज़ुल्लाह मेमून साहब जन खे दावत ॾींदुसि त पंहिंजी कैफ़ियत खां आगाह फरमाए। अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल नबील करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम डीओ साहब, मुअज़्ज़िज़ हाज़रीन, असातिज़ा इकराम व अज़ीज़ तुलबा, अस्सलामु अलैकुम। महरूम ई मरी विया, माहिर थी न मुआ, चिड़ीअ वांगे चुंब हणी लॼाऊं लोआ, हुबा भई हुआ इन वादीअ विच में। जेकॾहिं भिटाई साहब असांजे मोहतरम उस्ताद अमानुल्लाह साहब खे का वाक़ुफ़ हुजे हा त इहा शिकायत खेसि न हुजे। असांजो उस्ताद मोहतरम अमानुल्लाह साहब हर लिहाज़ खां माहिर आहे। उस्ताद जे हैसियत में माहिर आहे। इख़लाक़ संदसि बुलंद आहे। संदसि इल्म कामिल ऐं मुकमिल आहे। इन लिहाज़ खां उस्ताद तमामु थोरा थींदा आहिनि जेके आहिस्ते आहिस्ते असांजे इदारनि मां ख़तमु थींदा था वञनि। ऐं हिन खां पोइ जेके मौजूदा भर्तियूं थियूं थियनि उन्हनि खे ॾिसूं था त ॾाढी दिलि कुरे थी। माहिर निकिरंदा था वञनि ऐं अहिड़ा माण्हू अचनि था, तव्हां मूं ते यकीन कयो त अब्दुल्ला खे अल्फ़ सां था लिखनि। उहे बि उस्ताद था। तंहिं करे आहिस्ते आहिस्ते असांजे इदारनि मां महारत जेका आहे सा ख़तमु थींदी थी वञे ऐं असांजा माहिर हिननि इदारनि मां रुठा था वञनि। मिठाई साहब फरमायो आहे, अछो पाणी लुड़ थियो, कालू रियो कंग